जुंगशाई में रिपोर्ट कर रहा है हज़ूर अहमद ब्रोही। जुंगशाई रमज़ान नाइट क्रिकेट टूर्नामेंट जुंगशाई हाई स्कूल के ग्राउंड से अबुड़े नाज़िम बशीर अहमद जोखियो के फर्जंद मरहूम गुलाम रब्बानी जोखियो की याद में जारी। जुंगशाई रमज़ान नाइट क्रिकेट टूर्नामेंट रोज़ानो दिलचस्प ऐं सनसनी खेज़ मुकाबलन सबब शायकीन दी दिलन के मोहे रहियो आहे। ग्राउंड में हर रात क्रिकेट के शौकीनन जो वडो अंग मौजूद रहे थो, जैसा माहौल इंतहाई जोशीलो बनियल आहे। टूर्नामेंट जो 15हों मैच बलोच स्टार क्रिकेट क्लब जुंगशाई ऐं शाहिद जोखियो 11 मकली जे विच में खेडियो वियो, जेको निहायत ज़बरदस्त मुक़ाबिलो साबित थियो। बलोच स्टार टॉस खटे पहिरीं बैटिंग करण जो फ़ैसिलो कयो। मुक़रर 8 ओवरनि में बैट्समैन हाशिद लगातार छक्कनि ऐं चौकनि जी बरसात करे शानदार बैटिंग जो मुज़ाहिरो कंदे 125 रन्सूं ठाहियूं, जॾहिं त कामरान 16 ऐं परवेज़ ब्रोही 14 रन्सूं ठाहियूं, जंहिंसां टीम मजमूई तौर मज़बूत स्कोर बिहारियो। जवाब में शाहिद जोखियो 11 फ़क़त 145 रन्सूं ठाहे सघी ऐं मुक़ाबिलो हाराए पई। टूर्नामेंट जी 16हीं राउंड में अलसाजन खान जोखियो 11 ऐं शाहिद जोखियो 11 आमो साम्हूं आया। शाहिद 11 पहिरीं बैटिंग कंदे 8 ओवरनि में 107 रन्सूं स्कोर कयूं। जवाब में अलसाजन 11 जे शोबान अख्तर ऐं अमान अख्तर बहितरीन पार्टनरशिप जो मुज़ाहिरो कंदे 6 ओवरनि अंदरि हदफ़ हासिल करे टीम खे शानदार फ़तेह ॾियारी।